रसूल खुदा जी मोहब्बत अल्लाह ताला सां मोहब्बत जे बराबर आहे। सो करीम अहल बैत इमाम हसन मुश्तबा अलैहिस्सलातु वस्सलाम जा तअसुरात ॾिठा, ॾिसी उन जी मुश्किल खे सुञातो वियो। इमाम हसन मुश्तबा जॾहिं उन्हनि जे चेहरे जा असरात ॾिठा, उन्हनि जी मुश्किल खे सुञातऊं ऐं इशारो कयाऊं त अगरि का ॻाल्हि आहे त लिखी ॾियो। जॾहिं उन लिखी ॾिनी ऐं वेंदे वेंदे माण्हुनि उनखे ॾिठो त अज़ीज़ान गिरामी असां वटि हींअर लाइन में मौजूद आहिनि। इंशाअल्लाह अज़ीज़ इन वाक़े खे ज़िक्र कंदासीं। असां सां हींअर लाइन में मौजूद आहिनि हुज्जतुल इस्लाम क़िबला मौलाना अशफाक हुसैन इतरती नजफी साहब। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह साईं। इंशाअल्लाह रहमतुल्लाहि व बरकातुहू। हेलो, आवाज अची रही आहे साईं? जी साईं, आवाज अचे तो? मुझे अचे पियो आवाज? साईं इंशाअल्लाह उम्मीद आहे त खैर आफियत सां हूंदा। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र मौला तव्हांखे आबाद शाद रखे। वॾी महिरबानियूं जो अवां पंहिंजो कीमती वक़्तु इदारे सुखन सिंध खे कुझु घणियूं अता कयूं। अवां जो महिरबानियूं ऐं अवां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। मौला तव्हांजी तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फरमाए। वॾी महिरबानी, मौक़ो फराहम कयो तव्हां। आवाज अचे पियो साईं? जी साईं, आवाज अचे पियो, अचे पियो। सो अवां खे भलीकार चवंदा प्रोग्राम में बग़ैर कंहिं तमहीद जे इंशाअल्लाह अज़ीज़ अवां गुफ़्तगू फरमाईंदा। तव्हांजो मौज़ू आहे साईं इमाम हसन मुश्तबा जे घणनि शादियुनि करण जो कुझु जेके जवाबात आहिनि। कुझु इमाम अलैहिस्सलाम ते काफ़ी तुहमतूं लॻायूं वयूं, काफ़ी जेको आहे सो इमाम हसन मुश्तबा जे बारे में प्रोपेगेंडा कई वई, उन जे बारे में गुफ़्तगू करणु फरमाईंदासीं। जी साईं। अऊज़ु बिल्लाहि समीउल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि तय्यबीन ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द रुविया अन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सबका पेश शुक्रगुज़ार सुखन सिंध जे बिरादरान जो बंदे हकीर के मौक़ो फराहम कयो त कुझु पंहिंजा आराइज़ तव्हांजी ख़िदमत में पेश करे सघां। माहे मुबारक रमज़ान जूं बाबरकत घणियूं आहिनि। बाबरकत महीनो आहे ऐं इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम करीम अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जे हवाले सां कॉन्फ्रेंस जो इनेकाद कयो वियो आहे। अल्लाह ताला तबारक ताला उन सभिनी बिरादरान जी तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फरमाए जिन्हनि हिन प्रोग्राम में कंहिं बि हवाले सां हिस्सो वरितो आहे ऐं ज़रूरत बि आहे। इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम चई सघिजे थो तारीख़ जी मज़लूम तरीन हस्तियुनि मां हिकु मज़लूम हस्ती आहे। मुखालिफ़ीन वटि बि मज़लूम आहे उहा हस्ती जेका मुखालिफ़नि वटि बि मज़लूम आहे ऐं ख़ुदि जेके मुहिब्बीन सॾाइनि था पाण खे उहो हक़ अदा न करे सघिया आहिनि जेको इन शख़्सियत जो हक़ अदा करे सघे। उलमाए कराम के मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि। फ़ज़ाइल इमाम जी सीरत बयानु फरमाईंदा। मुंहिंजो मौज़ू जेको आहे मां मुख़्तसरन कोशिशि कंदुसि त मुख़्तसर कुझु मिंटनि में पंहिंजे आराइज़ खे मां समेटे सघां। अगरचे इहो हिकु वसीअ मौज़ू आहे ऐं इन जे लाइ तमामु घणे टाइम जी ज़रूरत आहे ऐं ॾाढो मुश्किल आहे मुख़्तसर वक़्त जे अंदरि सभिनी पहलुअनि खे बि ज़िक्र करे सघिजे।
ज़ाहिर आहे पहिरां मां माज़रत ख़्वाह आहियां जो मुमकिन आहे काफ़ी पहलू रहिजी बि वञनि, ज़िक्र न थी सघनि। त इमाम हसन अलैहिस्सलाम जे सिलसिले में हिकु अहम जेको इमाम जी शख़्सियत खे दुश्मननि जे तरफ़ां प्रोपेगेंडा कई वई ऐं ख़राबु करण जी कोशिशि कई, उहो इहा आहे त इमाम हसन अलैहिस्सलाम रवायत जा जुमला आहिनि या मुअर्रिख़ीन लिखिया आहिनि त मिज़वाजुन मितलाक, तमामु घणियूं शादियूं कंदा हुया, उहा मितलाक ऐं तमामु घणा तलाक ॾींदा हुआ। शादियूं बि तमामु घणियूं कयूं इमाम, इहो शुबहो आहे, इहो हिकु इमाम जी शख़्सियत खे ख़राबु करण जे लाइ प्रोपेगेंडा कई। इमाम शादियूं बि तमामु घणियूं कयूं, उहा मितलाक ऐं तलाक बि तमामु घणी तादाद में ॾिना। इस ताईं जो पहिरां मां अगरि ज़िक्र कयां, शादियुनि जी तादाद खे अगरि ॾिसजे त 50 खां शुरू था थियनि, इहा तादाद शुरू थिए थी। कंहिं लिखियो 50, कफ़ामी लिखियो आहे 64, अबुल हसन मदाइनी इन 70 तादाद लिखी आहे, इब्ने हजर 90 इमाम जे शादियुनि जी तादाद लिखी आहे, आगाए कुलैनी उन में शामिल आहे जेके आहिनि जिन्हनि 50 लिखी आहे काफ़ी में, ऐं बल्खी जेका आहे उन 200 लिखी आहे। अबू तालिब मक्की, इहो अबू तालिब मक्की उहा आहे जंहिंखां ख़ुदि असांजे अहले तशय्युअ कुझु उलमा मसलन इब्न शहर आशूब मनाकिब इब्न शहर आशूब में जेका रवायत ज़िक्र कई आहे उहा अबू तालिब मक्की खां नक़ल कई आहे। अबू तालिब मक्की इमाम हसन जे शादियुनि जो तादाद ॿुधाए थो 250, 250 यानी। ऐं अल्लामा मजलिसी बि इन अबू तालिब मक्की खां रवायत नक़ल कई आहे बिहार में, अबू तालिब मक्की तादाद ॿुधाए थो 250। इब्न शहर आशूब बि इन खां रिवायत वठे थो ऐं अल्लामा मजलिसी बि इन खां रिवायत वठनि था अबू तालिब मक्की खां। इंशाल्लाह कयूं था तजो उन जो ज़िक्र कंदासीं इन्हनि खे। फ़िलहाल असां तादाद ज़िक्र, उनखां अलावा कुझु तादाद 300 जो बि चयो आहे, वधि में वधि 400 जो तादाद बि आयो आहे। 50 खां वठी जो स्टार्ट थिया आहिनि तादाद, इहा जेका आहे उहा 400 ताईं पहुचाई वई आहे। त इमाम हुसैन 400 शादियूं कयूं, इमाम हसन अलैहिस्सलाम। इहा हाणे अगरि सभ खां पहिरियां इन जो जिन जो तज़ियो कजे उहा रिवायत कुझु ज़िक्र करणु घुरूं था असां। सभ खां पहिरियां जेके अहम मुअर्रिख़ीन अक़वाल मुअर्रिख़ीन खे ॾिसजे, अगरि रिवायत खां अलावा कुतुब हदीस खां अलावा मुअर्रिख़ीन जिन्हनि लिखियो आहे, इन्हनि रिवायतनि खे ज़िक्र कयो आहे, त अहम जेके मुअर्रिख़ीन आहिनि अगरि जंहिंखे क़ाबिल ज़िक्र आहिनि, उन मां पहिरियों आहे अली इब्न अब्दुल्लाह अल बसरी अल मदाइनी, जेको अली इब्न अब्दुल्लाह मदाइनी जी तारीख़ सां मशहूरु आहे। इन जी वफ़ात जी तारीख़ आहे 225 हिजरी। इहो मदाइनी जेको आहे इन बि ज़िक्र कयो आहे पंहिंजे किताबनि में, ऐं मदाइनी जे ज़िक्र कयो त 70 लिखी आहे तादाद। इमाम हसन जी शादी जी त इमाम हसन 70 शादियूं कयूं। मदाइनी केरु आहे? ख़ुदि मदाइनी उहा आहे जंहिंखे उलमाए रिजाल ज़ईफ़ करार ॾिनो आहे। इन जे बारे में चयो आहे त हाज़ा रजुलुन ज़ईफ़, मदाइनी जेको आहे उहो ज़ईफ़ आहे। ऐं इहे बि जुमला इन जे लाइ आहिनि, उलमाए इल्म रिजाल लिखियो आहे त वहुव मिम्मन ला युअव्वलु अला मरवीह, जंहिंजी रिवायत कल कंहिं बि नक़ल ऐं रिवायत ते ला युअव्वलु एतमाद न कयो वेंदो, क़ाबिल एतमाद न आहे। हत्ता के इमाम मुस्लिम पंहिंजे किताब सही मुस्लिम में इन खां रिवायत वठण खां इनकार कयो आहे, यानी इन खां रिवायत न वरिती आहे मदाइनी खां। ऐं सबबु इहो ॼाणायो अथसि लिअन्नहु क़लीलु मिन रिवायातिही अल्लती यरवीहा मुस्नद, छो जो हे जेके मदाइनी अक्सर रिवायात ज़िक्र करे थो उन मां तमामु घटि मुस्नद रिवायतूं आहिनि। अक्सर जेके आहिनि उहे मरासील आहिनि, मसानीद न आहिनि। अक्सर इन जूं रवायतूं मदाइनी जूं मरासील मुरसला रिवायतूं क़ाबिल एतमाद न आहिनि। हता कि इमाम मुस्लिम भी पंहिंजे किताब में इन मदाइनी जे रिवायतनि खे नथो ज़िक्र करे, सिर्फ़ु इन हुजनि जे सबबु उहो मदाइनी 70 लिखे थो तादाद, मुअर्रिख़ ऐं 70 लिखे थो तादाद इमाम हसन। हालांकि ऐं मदाइनी उहा शख़्सियत आहे जिन जे बारे में चयो त कान आइज़न यज़ाउल अख़बार ले बनी उमैया, मदाइनी उहो जेको बनी उमैया जो चाहींदड़ हुयो ऐं रवायातूं जल कंदो हो, वज़अ कंदो हो बनी उमैया जी तारीफ़ में, व युबालिगु फी तमजीदिहिम, ऐं तमामु घणो हद खां वधी वेंदो हो, मुबालगो कंदो हुयो बनी उमैया जी तारीफ़ ऐं तमजीद में।
हाणे इन मां अंदाज़ो लॻाए सघो था मदाइनी जे 70 तादाद लिखिया इमाम हसन जे शादी जी तादाद शादियुनि जी, उहो आहे बनी उमैया जो पैरोकार, उहो आहे बनी उमैया सां मुहबत करण वारो। तंहिंजे करे अव्वलन त ही ज़ब्त रिवायात जे लिहाज़ खां ज़ाबित नाहे, सानियन सिका नाहे, वसाक़त जे लिहाज़ खां सिका नाहे, ऐं सालिसन अमवी तरफ़ झुकाव आहे, अमवीयुल मनहजा, मनहज जो अमवी आहे, बनी उमैया जो हवादार आहे, बनी उमैया जो पैरोकार आहे, बनी उमैया सां मुहबत कंदड़ आहे। तंहिंजे करे उहो अगरि लिखे त इमाम हसन 70 शादी कयूं त उहो क़ाबिल क़बूल कंहिं बि हवाले सां न आहिनि। तव्हांखे ख़बर आहे बनी उमैया सर टोड़ कोशिशि हुई बनी उमैया जी इमाम हसन ख़िलाफ़ प्रोपेगेंडा थियल आहे, त साबित कयो वञे त इमाम हसन जेके आहिनि उहे ख़िलाफ़त जे लाइक़ न आहिनि, असां ख़िलाफ़त जे लाइक़। उन बनी उमैया में अहम शख़्सियत माविया आहे, जंहिंजो वॾो किरदारु आहे अहादीस जहल कराइण में। अचूं था उनखां वधीक अहम किरदारु बनी अब्बास जो आहे, लेकिन बनी उमैया जो बि किरदारु कुझु आहे, ताकी इहो साबित कयो वञे त इमाम हसन जेका दुनियादार आहे ऐं इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम जेके आहिनि इहे शादियुनि जे पोयां हूंदा, माज़अल्लाह शौक़ी हूंदा ऐं ख़िलाफ़त जा उहे हक़दार नथा थी सघनि। इहो साबित करण जे लाइ प्रोपेगेंडा कई इमाम। अहम मौरख हिकिड़ो इहो आहे मदाइनी। ॿियो मौरख जेको अहम आहे, अहम इन जे करे आहे जो इन मुआरिख खां असांजे ख़ुदि बाज़ उलमाए अहले तशय्यो पंहिंजे किताब में इन मुअर्रिख जे रवायात खे जेके इमाम हसन जी शादी जूं रवायतूं आहिनि इन मुअर्रिख खां वरितियूं ऐं पंहिंजे किताब में नक़ल कयूं। जो नालो आहे अबू तालिब मक्की, जेको जंहिंजी वफ़ात जी तारीख़ आहे 380 हिजरी, चौथी सदी हिजरी जो या 380 हिजरी ते हिन जी वफ़ात थी आहे। हिन जो हिकु अहम किताब आहे जंहिंजे किताब जो नालो आहे क़ूतुल क़ुलूब। हिन क़ूतुल क़ुलूब में इहा रिवायत नक़ल करे थो, इमाम हसन जी शादी जी रिवायत खे नक़ल करे थो ऐं क़ूतुल क़ुलूब मां ई नक़ल कनि था। इब्न शहर आशूब असांजे उलमा तशय्यो मां पंहिंजे मनाक़िब इब्न शहर आशूब में इन रिवायत खे नक़ल कनि था ऐं अल्लामा मजलिसी बि इन रिवायत खे नक़ल कनि था। ऐं रिवायत में चए थो, रिवायत कुझु ज़िक्र कयूं था, इमाम हसन जे शादियुनि जी तादाद ॿुधाए थो ऐं इहो अबू तालिब मक्की चए थो तज़व्वज अल हसन इब्न अली अलैहिस्सलाम 250 इमरातन। इमाम हसन इब्न अली जे नाले चवनि था त हसन इब्न अली अलैहिस्सलाम 250 औरतुनि खां निकाह कयो। वकील सलासत में ऐं हिकु कौल इहो बि आहे, चयो वियो आहे त 300 औरतुनि खां इमाम अलैहिस्सलाम शादी कई आहे, निकाह कयो आहे। वकान अलीयुन यफजरु मिन ज़ालिक व यकरह हयाअन मिन अहलिहिन। अॻिते लिखे थो अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जे नाले त मौला अली अलैहिस्सलाम नापसंद कंदा हुआ इन मौला हसन जी शादियुनि खे, व यकरह हयाअन मिन अहलिहिन इज़ा तल्लकहुन। बस जेके ख़ानदान वारा आहिनि औरतुनि जा ख़ानदान वारा ऐं अहल अयाल जेके उन्हनि जा हूंदा, उनजे माइट मिट रिश्तेदार ख़ानदान वारा, उन्हनि खां हया जे करे ऐं शर्म जे करे त इमाम हसन इन्हनि खे तलाक ॾींदो औरतुनि खे, पोइ इहे छा चवंदा असांजे लाइ, इन जे करे इमाम अली अलैहिस्सलाम पसंदि न कंदा हुआ। इहे केरु थो लिखे, इहो अबू तालिब मक्की लिखे थो पंहिंजी किताब में क़ूतुल क़ुलूब में। त अली अलैहिस्सलाम बि यानी इन कंदा हुआ। ठीकु आहे, लिखनि था त पोइ छा थियो जो वकान यकूल अली अलैहिस्सलाम चवंदा, इहा अबू तालिब मक्की जी ॻाल्हि जारी आहे। चए थो हज़रत अली बिन अबी तालिब फरमाईंदा इन हसनन मुतलिक, यकीनन इमाम हसन चवंदा इहो तमामु घणो मुतलिक तलाक ॾियण वारो आहे। फला तुन के हू हो, पोइ पंहिंजूं नियाणियूं न ॾियो हुनजे निकाह में, पंहिंजा रिश्ता न ॾियो, छो जो घणो मुतलिक आहे, घणो तलाक ॾिए थो। फ़काल लहू रजुलुन मिन हमदान, कबीला हमदान जा हिकु शख़्स उथियो ऐं जॾहिं मौला चयो त इमाम हसन खे पंहिंजूं नियाणियूं न ॾियो, घणो तलाक ॾींदड़ा, उहो उथी चए थो वल्लाह या अमीर अल मुमिनीन लनुनकिहन्नहु माशा, असां ज़रूर ब ज़रूर इमाम हसन खे निकाह में पेश कंदासीं, पंहिंजूं नियाणियूं शादी जे लाइ ॾींदासीं, माशा जेतिरो हो चाहे ॾींदासीं। फमन अहब अमसक, पोइ इमाम जंहिंखे चाहे पाण वटि रखे निकाह में, वमन कारेहा फारक, ऐं जंहिंखे चाहे तलाक ॾे जुदा थी वञे। लेकिन असां
पंहिंजे लाइ फ़ख्र था सम्झूं, असां पंहिंजी नियाणियूं ॾींदासीं इमाम हसन खे। फसुर्र अलीयुन बिज़ालिक, पोइ अली अलैहिस्सलातु वस्सलाम, या हले थी अबू तालिब मक्की जी ॻाल्हि रिवायत जेका ज़िक्र कई उहा हले थी, फसुर्र अलीयुन बिज़ालिक, मौला ॾाढा ख़ुशि थिया अली तालिब इन कबीला बनी हमदान जे इन शख़्स जी ॻाल्हि ॿुधी ॾाढा ख़ुशि थिया। व अंशा यक़ूल, ऐं चवण लॻा वलौ कुंतो बव्वाबन अला बाबि जन्नतिन लकुल्तु ले हमदान उदखुलू बिसलामिन, अगर मां जन्नत जे दरवाज़नि जो दरबान हुजां हा त ज़रूर ब ज़रूर कबीला हमदान खे चवां हा उदखुलू बिसलामिन, तव्हां सलामती सां जन्नत में दाख़िल थी वञो। इहा आहे अबू तालिब मक्की। अहम ॿियो मुअर्रिख आहे। पहिरियों मुअर्रिख असां ज़िक्र कयो मदाइनी हुयो, अली इब्न अब्दुल्लाह मदाइनी, अमवियुल हवा हुयो, बनी उमैया जो पैरोकार हो, ज़ाहिर आहे उहे अहिड़ियूं हदीसूं लिखंदो, उन 70 लिखी तादाद। हाणे अबू तालिब मक्की चयो आहे त 250 तादाद इमाम हसन जे शादियुनि जो, ऐं कील सलासत में आहे, ऐं चयो वियो आहे त 300 ताईं। हाणे अबू तालिब मक्की केरु आहे उनजो अगरि त तव्हां ॾिसो त मुतरजमीन जेके आहिनि उलमा ऐं उलमा रिजाल ज़अफ़ू हो, इनखे ज़ईफ़ करार ॾिनो आहे, क़ालू व हुव ज़ईफ़ुन, त अबू तालिब मक्की ज़ईफ़ आहे। छो ज़ईफ़ आहे? छो जो चयो वियो आहे त हिन पंहिंजे किताब में लियनु ज़कर फ़ी किताबिही अहादीस ला अस्ल लहा, इन जे करे जो हिन पंहिंजे किताबनि में अहिड़ियूं हदीसूं ज़िक्र कयूं आहिनि जंहिंजो को वजूद ई न आहे, किथे हवालो ई नथो मिले, फ़क़ति इन खे ई ख़बर आहे रिवायतनि जो। फमुहतमल अन्नहु मिन अकाविलिही वला अस्ल लहा, बसि पोइ अहिड़ियूं रिवायतूं आहिनि जंहिंमें इहतमाल इहो आहे त इहे बसि हिन जा पंहिंजे ॻाल्हियूं हुजनि हथ ठोकियल, वला अस्ल लहा, को बि असुल को हवालो इन जो कोन थो मिले। ठीकु आहे, इहो आहे। ऐं ॿियो हिन जे बारे में इहो मिले थो, इन्नहु कान मुतसव्विफ़न, सूफ़ी ख़्याल रखंदड़ शख़्स हुयो, व कान यस्तअमिलु रियाज़ा कसीरा, रियाज़त नफ्स नफ़्सानी रियाज़त तमामु घणी कंदो हो, हता हजर ताम वक़्तसर अला अकल अल हशाइश, हता के खाइण पीअण छॾे ॾिनई, बसि ईअं गाह वग़ैरह या बूटा वग़ैरह ईअं खाईंदो हो। वकान मुख़ल्लितन फ़ी कलामिही, ऐं पंहिंजी गुफ़्तगू में हक़ ऐं बातिल, कूड़ ऐं सच खे घणो मिलाईंदो हो। तंहिंजे करे याने इन खे बि क़ाबिल, बल्कि अञा कुझु जुमिला आहिनि जे लाइ आहिनि, कान मुसाबिन बे हिस्ट्रिया जे मर्ज़ में मुब्तला हो, ऐं काफ़ी उलमा रिजाल जे ॻाल्हि में, ऐं कुझु त उन जी ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि तौहीद जे बारे में ते जेके अजीब बि आहिनि ऐं मज़ाक़ ख़ेज़ ऐं का याने खिल जोॻियूं ॻाल्हियूं आहिनि। नतीजतन इहो आहे त हे बि क़ाबिल एतमाद शख़्स न आहे उलमा रिजाल जे नज़दीक, ज़ईफ़ आहे, ऐं अक्सर जेके रिवायतूं मन घड़त ज़िक्र कंदो आहे। जेको आहे अबू तालिब मक्की, उहो अबू तालिब मक्की लिखे थो इमाम हसन जे नाले, त इमाम हसन में तलाक आहिनि, घणा तलाक ॾींदा हुआ, ऐं घणियूं शादियूं कयूं। इहो आहे इन्हनि ॿिनि मुअर्रिखीन जो जेके क़ाबिल अमल न आहिनि, जंहिंजो शुमार बनी उमैया जे हवाखारनि में थिए थो। हिकु इहो आहे। उनखां पोइ अचूं था, हाणे मुख़्तसर कयां थो मां पंहिंजी ॻाल्हि खे समेटण में, काफ़ी मतालिब आहिनि जेके छॾणा था पवनि, लेकिन मां हाणे आख़िर में कुझु अहम पॉइंट ज़िक्र करे तव्हांजी ज़हमतनि खे तमामु कयां त आख़िर इहो असबाब छा आहिनि, छाजे करे इमाम हसन जे बारे में इहे अहादीस घणियूं हुयूं। इन खां पहिरियों मां ज़िक्र कयां त इन जो जवाबु मां मुख़्तसर 3 जवाब ॾेई ऐं तव्हांजी ज़हमतनि कयां। सभ खां पहिरियों इन रिवायतनि खे ॾिसजे ऐं तव्हां पैगम्बर अकरम खां मरवी रिवायत छा मक़ाम आहे इमाम हसन जो, क़ुरान में वञी निगाह कयो। बिरादर मुंहिंजे बयानु करे बि विया आहिनि, हाणे कुझु उलमा कराम हाणे बि बयानु कंदा इमाम जो शान, त क़ुरान जूं आयतूं, आय ततहीर इमाम हसन जी तहारत जी गवाही, आय मुबाहिला इमाम हसन जी अज़मत जी गवाही, आय मवद्दत फिल कुर्बा इमाम हसन जी मवद्दत खे वाजिब करे थी ॾे। उनखां अलावा कई आयतूं आहिनि जेके इमाम हसन जी शान में आहिनि, ऐं ख़ुदि रसूलुल्लाह जूं अहादीसूं, हसन हुसैन जेके आहिनि सैयदा शबाब अहले जन्ना आहिनि, जेको हिन सां मुहबत करे उहो मूंखां मुहबत कंदो, वग़ैरह वग़ैरह। अहिड़ी बुलंद अख़लाक जो मालिक, जन्नत जे जवाननि जो सरदार, छा इन जे लाइ इहो लाइक़ु आहे जो 300, 250, 300, 400 औरतुनि सां शादी करे ऐं तलाक ॾे। ऐं तलाक उहा शइ आहे त जीअं रवायत में तव्हांखे मालूम आहे
त अबगज़ुल हलाल इंदल्लाह, उहा हलाल शइ आहे जंहिंखे अल्लाह तमामु घणो नापसंद करे थो तलाक खे। तंहिंजे करे उहो कीअं थो थी सघे जीअं शइ खे अल्लाह तबारक ताला नापसंद करे थो। इमाम हसन जहिड़ो आला अखलाक, जंहिंजे किरदार, जंहिंजे अज़मत जी गवाही क़ुर ॾिए, जंहिंजे अज़मत जी गवाही रसूलुल्लाह जो अहादीस में मौजूदु आहिनि, उहो अहिड़ो क़दम खणे मुमकिन ई न आहे त इमाम हसन जहिड़ी शख़्सियत जे शान जे ख़िलाफ़ आहे, मंज़िल जे ख़िलाफ़ आहे इमाम हसन जी, जो एतिरी औरतुनि सां शादी करे ऐं एतिरा तलाक ॾिए उन्हनि खे। नंबर 2, अगर तव्हां हिसाब किताब कयो त इमाम हसन अलैहिस्सलाम जी ज़िंदगी खे बि ॾिसो त इमाम हसन अलैहिस्सलाम बुलूग़ खां पोइ तक़रीबन 15 साल में हिकु मर्द बालिग़ थींदो आहे। उन खां पोइ 15 साल इमाम जी ज़िंदगी मां कटियो ऐं हिसाब लॻायो इहो 300 शादियुनि जो, त तक़रीबन ईअं थो थिए त उर्मा फरमाइनि था हर 40 ॾींहंनि में इमाम हिकिड़ी शादी कई आहे ऐं उनखां पोइ वरी तलाक ॾे, वरी ॿिए 40 ॾींहं शुरू थियनि था, वरी ॿी औरत सां शादी कई, उन सां तलाक थी। इहो कीअं थो थी सघे? ऐं इहे वाक़ियात कहिड़े दौर जा आहिनि? इमाम अली इब्न अबी तालिब जी हुकूमत जे दौर जा वाक़ियात आहिनि। यानी इमाम अली जी हुकूमत केतिरी आहे? तक़रीबन 5 साल वधि में वधि, वरना 4 साल 9 महीना एतिरी हुकूमत आहे। इन में बि अक्सर जंगियूं, जंग जमल, जंग सिफ़ीन, जंग नहरवान, जंहिंमें इमाम हसन शरीक रहिया आहिनि ऐं अक्सर टाइम जंगनि में गुज़रे थो ऐं उन में इमाम हसन एतिरियूं शादियूं बि कनि। छा इहो मुमकिन आहे? अक़ल इन ॻाल्हि खे तस्लीम करे थो? एतिरे वक़्त में अली जी हुकूमत 5 साल बि न आहे मौला अली अलैहिस्सलाम जी हुकूमत, उन में एतिरियूं जंगियूं बि थियूं हुजनि, एतिरियूं इमाम हसन जूं मसरूफ़ियतूं ॿियूं कमकार, उनखां पोइ वरी एतिरियूं शादियूं बि कंदो रहे हर 40 या मसलन थोरे थोरे अरसे में एतिरियूं शादियूं करे वरी तलाक ॾींदो रहे। अक़ल तस्लीम नथो करे। ऐं ॿियो मुसल्लमा उसूल शीयत जा उनजे ख़िलाफ़ आहे जो इमाम हसन जहिड़ी मासूम शख़्सियत ईअं करे सघे। नंबर 3, अगरि इमाम हसन एतिरियूं शादियूं कयूं आहिनि त मुअर्रिख़ीन वधि खां वधि जेके इमाम हसन जी शादियुनि जी तादाद लिखी आहे उहा तक़रीबन 11 लिखी आहे ऐं वधि खां वधि तादाद जेका औलाद जी ज़िक्र थी आहे 16 तादाद थी आहे या घणनि 30 ताईं बि चयो आहे, त फ़र्ज़ 31 मञूं या 16 ई मञूं तादाद। अगरि 300 शादियूं हुयूं त घटि में घटि भला हिकु औलाद हुजे हा हर हिकु औरत मां इमाम हसन खे, पोइ तारीख़ में घटि में घटि 300 जो नालो त हुजे हा त इमाम हसन खे इहो 300 औलाद हुया, 300 शादियूं जूं थियलूं, उन्हनि मां भला 300 न त 150 जो नालो त हुजे हा त इमाम हसन सां इन्हनि 150 औरतुनि जी शादी थी आहे, उनजो नालो छो न आहे तारीख़ में? उन 300 औलाद जो ज़िक्र छो कोन्हे? 300 मां चऊं भला 150 खे औलाद न हो, 150 खे औलाद हो, भला 150 औलाद ज़िक्र थिए हा। इहो बि मन नथा मञूं भला 100 खनि खे औलाद हुजे हा 300 मां, उन 100 खनि जो औलाद ज़िक्र थिए हा, हर के हिकिड़ो ई औलाद हुजे हा। तारीख़ में किथो नथो मिले, न 300 150 औरतुनि जो ज़िक्र थो मिले शादियुनि जो, न इमाम हसन जे एतिरे औलाद जो तादाद जो मिले थो, असांखे मिले थो। इहा ख़ुदि जे मन घटि हुजण जो दलील आहे त इहे मन घटि आहे। ॿियो ख़ुदि तादाद में इख़्तिलाफ़, के चए थी 50 का रिवायत चए थी 70 का रिवायत चए थी 90 का रिवायत चए थी त 200 का रिवायत चए थी 250 का रिवायत चए थी 300 का रिवायत चए थी 400 इमाम सां शादियूं कयूं। ख़ुदि इहो पाण में तज़ाद रिवायतनि जो ॿुधाए थो त इहे मन घड़त रिवायतूं आहिनि। उनखां पोइ अक्सर मुअर्रिख़ीन अहम नुक़्तो ज़िक्र करणु घुरां थो आख़िर में, अहम नुक़्तो। अक्सर मुअर्रिख़ीन जेके हिननि खे ज़िक्र कया, जीअं 2 मुअर्रिख़ीन जा नाला बि मां ज़िक्र कया, मदाइनी जो ज़िक्र कयो, अबू तालिब मक्की जो ज़िक्र कयो। ये अक्सर मुअर्रिख़ीन जेके आहे उहे बनी अब्बास, बनी उमैया, इन्हनि जे साए हेठि इन्हनि तारीख़ लिखी आहे, ख़ासि तौर बनी अब्बास, उन जे साए हेठि इन तारीख़ खे उन्हनि मुरतब कयो आहे। त ज़ाहिर आहे जॾहिं बनी अब्बास जी तारीख़ में उन जे साए में तारीख़ लिखी वेंदी, छा उहा अहल बैत जे हक़ में हूंदी? बनी अब्बास जेके दुश्मन अहल बैत आहिनि, उन जे साए हेठि वेही करे जेको मुअर्रिख़ तारीख़ लिखंदो उहो इमाम हसन जूं 300 400 शादियूं न लिखंदो त ॿियो छा लिखंदो? इमाम हसन जो कानून शान बयानु करे सघंदो हुओ। उनखां अलावा अहम नुक़्तो ॿियो इहो अहम आहे त बनी अब्बास ख़ासि तौर ते सादात हसनी जा दुश्मन हुया, छो जो सभ खां वधीक तारीख़ पढ़ी ॾिसो, बनी अब्बास जे बनु अब्बास जे ख़िलाफ़ तहरीकूं जेके उथियूं आहिनि, उनजे हुकूमत जे ख़िलाफ़ तहरीकूं क़याम थियो आहे। इमाम हसन जी औलाद मां अब्दुल्ला महज़ उनजा फर्ज़ंद आहिनि ऐं औलाद आहिनि, उन्हनि इहे तहरीकूं जो बुनियाद विधो आहे। यानी सभ खां अव्वल दुश्मन बनी अब्बास जी नज़र में इमाम हसन जा औलाद आहिनि, जेके सादात बनी हसन जे नाले सां शुमार कया था आहिनि। इमाम हसन जी औलाद जेके बनी हसन सादात आहिनि, उहे मुखालिफ़ हुआ, सभ खां पहिरियां नंबर मुखालिफ़ हुआ बनी अब्बास जा। तंहिंजे करे बनी अब्बास हिकु साज़िश तहत इहे रिवायतूं जल कयूं इमाम हसन जी शादी जूं, ताकी इहो साबित करे सघनि त इमाम हसन जी शख़्सियत खे ख़राब करे सघनि ऐं साबित कनि त ॾिसो इमाम हसन त जेको माज़ अल्लाह औरतुनि जा दिलदादा हुया, दुनिया जा दिलदादा हुया, दुनिया तरफ़ माइल हुआ। इमाम हसन दुनिया परस्त हुया माज़ अल्लाह,
ऐं हुकूमत ऐं खिलाफ़त जा हक़दार ई न हुया। ईअं ई इमाम हसन जा जेके औलाद आहिनि, पोटा आहिनि, उन्हनि जा पोटनि जा पोटा आहिनि, जेके औलाद आहिनि सादात बनी हसन जेके असांजा मुखालिफ़ आहिनि, इहे बि दुनिया जा तलबगार थो इमाम हसन वांगुरु माज़अल्लाह, छो जो उनजी औलाद आहिनि, उहे बि दुनिया जा तलबगार थो, इहे बि खिलाफ़त जा हक़दार नथो, हर भरू असां खां खिलाफ़त ते वेठ था कनि, हर भरू असांजे खिलाफ़ क़याम था कनि। त लिहाज़ा ख़ुलासे कलाम इहो थियो, अव्वलन इमाम हसन जी शान जे ख़िलाफ़ आहिनि इहे रिवायतूं, थी नथो सघे इमाम हसन इहो अमल बजा आणे 300-400 औरतुनि खां निकाह वरी तलाक। नंबर 2, इन जा मुअर्रिख़ीन जेके लिखण वारा आहिनि अक्सर जेके आहिनि बनी अब्बास जी दौरे हुकूमत में उन्हनि जा पालतू आहिनि, ज़ाहिर आहे उहे ईअं ई लिखंदा। नंबर 3, बनी अब्बास सादात बनी हसन उन ख़िलाफ़ क़याम कयो, उनजा तमामु घणा दुश्मन हुया, लिहाज़ा बनी अब्बास इमाम उन्हनि खां इंतकाम वठण जे लाइ इमाम हसन जे ख़िलाफ़ इहे रिवायतूं जाइल कयूं। वरना इमाम हसन आय ततहीर गवाही थी ॾे त पाक पाकीज़ा किरदार रखंदड़ कॾहिं बि इहो कमु अंजाम नथो ॾेई सघे। अल्लाह तबारक तआला खां दुआ आहे इन माह मुबारक रमज़ान में वधि खां वधि असांखे मुस्तफ़ीद थियण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए, सीरत इमाम हसन खे सम्झण उन ते अमल करण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। आख़िर में वरी बि तव्हां सभिनी बिरादरान जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां सुखने सिंध जी टीम जो असां बंद हकीर खे इहो मौक़ो फ़राहम कयो त इमाम हसन जे बारे में चंद राइज़ पेश करे सघूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वॾी महिरबानियूं, क़िबला मोहतरम, मां बहितरीन गुफ़्तगू फरमाई। हिकु दफ़ो ॿीहर असां शुक्रगुज़ार आहियूं जो क़ीमती वक़्तु ॾिनो। अल्लाह